दोस्तों अॼु मुख़्तियार अली शीदी जो धमालनि ऐं क़सीदनि जो एल्बम आहे 006 माना 006। ही ज़बरदस्त एल्बम आहे 1995 जो ऐं मुख़्तियार शीदी जो धमालनि में थर प्रोडक्शन कंपनी जो ही पहिरियों एल्बम आहे ऐं ॾिठो वञे त हिन में सभु धमालूं जेके आहिनि क़सीदा आहिनि सभिनी खां भलो हुसैनी लाल कलंदर सखी लजपाल कलंदर हिन में काफ़ी सारियूं धमालूं आहिनि। हिन में 10 धमालूं आहिनि ऐं हिननि जो शाइर आहे कासिर नवाज़, रिकॉर्डिंग ज़हूर ख़ान ज़ेबी ऐं कुझु दोस्तनि कमेंट्स कया आहिनि, उहे कमेंट्स तव्हांखे ॿुधायूं उन खां बाद अॻिते एल्बम जे बारे में ॿुधायूं था। त जीअं त शहबान सोलंकी कमेंट्स में लिखियो आहे नाइस वीडियो। एहसान अमन सोलंकी लिखियो आहे नेक्स्ट एल्बम 006 हुजे ऐं उन खां पोइ एम प्रोडक्शन वारे दोस्त लिखियो आहे त ग्रेड वॉल्यूम 005। अदा वॾियूं महिरबानियूं। अञा बि दोस्त आहिनि। हीअ दोस्त लिखे थो शहबान सोलंकी आल सॉन्ग्स VIP। उन खां पोइ एहसान अमन सोलंकी 006 ऐं बादशाह अमन सोलंकी वॉल्यूम भलो अदा वॾियूं महिरबानियूं। इंशाल्लाह तव्हांजी जेका फरमाइश हूंदी इंशाल्लाह पूरी कंदासीं। उन खां अलावा ॿियो दोस्त बि आहे उन्हनि जी कमेंट्स आहे ऐं हसन अहमद मर ज़बरदस्त एल्बम 005। माशूक अहमद लिखियो आहे 005 VIP अदा दोस्तनि खे इहो अर्ज़ु आहे त हिन में कोई बि माना गीत शामिल न आहे। ही रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिन में तव्हांखे ॿुधायो वेंदो त हिन में कहिड़ा गीत आहिनि ऐं कहिड़नि शाइरनि जा गीत आहिनि, पर हिन एल्बम में शाइरनि जा नाला कोन आहिनि ऐं ख़ासि मुंहिंजे हिसाब सां त ही कासिर नवाज़ जी कंप्लीट शाइरी आहे ऐं हूअं नाला लिखियल हूंदा आहिनि पर हिन में न आहिनि। ही रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि। जेको बि दोस्त कमेंट्स करणु चाहे थो कमेंट्स करे ऐं उन जी कमेंट्स असां शामिलु कंदासीं। का फरमाइश हुजे उहा बि इंशाल्लाह उन जी पूरी कंदासीं ऐं दोस्तनि खे ॿुधायूं त हिन में 10 क़सीदा आहिनि। पहिरियों क़सीदो आहे दमादम हैदर कलंदर। उन खां पोइ आहे सेवण दे लाल। उन खां पोइ आहे झूले झूले लाल कलंदर सेवाणी सरकार कलंदर। उन खां पोइ आहे ॿियो तेरे लाल दे वाले। उन खां पोइ आहे नाराए अली। उन खां पोइ आहे जिए जिए शाह नूरानी। उन खां पोइ आहे ॿियो अली वारिसे सबदा अली वारिसे। उन खां पोइ आहे हुसैनी लाल कलंदर सेवाणी सरकार कलंदर। ज़बरदस्त धमाल अथसि। उन खां पोइ आहे तेरी बादशाही दा ख़ैर होए। उन खां पोइ आख़िरी आहे दम मस्त कलंदर दम मस्त कलंदर। ऐं दोस्तों ही एल्बम कंप्लीट थी चुका आहे ऐं इन खां बाद कहिड़ो रखियो वञे ऐं उन जे लाइ बि कमेंट्स ज़रूरु कंदा ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कयो ऐं पंहिंजे दोस्तनि ताईं शेयर कयो जेके कुझु इंफॉर्मेशन वठणु चाहिनि था त। ऐं काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि अहिड़ियूं धमालूं आहिनि छो जो मिक्स थी वेंदियूं आहिनि न पोइ काफ़ी दोस्त ॻोल्हण में परेशानी थींदी आहे त हाणे इहो अलाए कहिड़ो एल्बम आहे। जिन्हनि जा ॿुधल बि हूंदा आहिनि गीत या धमालूं पर उन्हनि खे ख़ासि ख़बर इहा न पवंदी आहे त हीउ एल्बम कहिड़ो आहे ऐं काफ़ी दोस्त ॻोल्हींदा बि रहंदा आहिनि यूट्यूब ते ॻोल्हींदा आहिनि त पोइ हाणे उन्हनि खे ख़बर नथी पए छो जो अॼुकल्ह पोस्टर थंबनेल जो दौरु आहे त उहो कवर कोई बि नथो रखणु चाहे। थंबनेल ते इम्प्रेशन चैनल जा वधनि था, व्यूअर अचनि था ऐं उन खां अलावा ॿियो घणो कुझु आहे। बसि दोस्तनि पंहिंजनि ताईं शेयर कयो ऐं वीडियो सही लॻो हुजे वीडियो खे लाइक ज़रूरु कयो ऐं चैनल खे बि सब्सक्राइब कयो।